पाक असां सभिनी जो अचण क़बूल फरमाए। असां अवां खे दीन मिलियो आहे मुफ्त में, सारिन जो क़दुर आहे, वणन जो क़दुर आहे, रोड ते ठहियल दुकान जो क़दुर आहे। अल्लाह न करे इंतजामिया बीठल सारियूं भेलाए या रोडन ते ठहियल मार्केट डराए या कंहिंजे ज़मीन ते कोई कब्ज़ो करे तो पंहिंजो माल विकिणंदो, बिरादरी गॾु कंदो, जज़्बाती जोशीलियूं ॻाल्हियूं कंदो, पर पंहिंजे मिल्कियत जी हिफ़ाज़त तहफ़ुज़ ऐं दिफ़ा कंदो। बाबा आहे या न आहे? थोरो थोरो ॻाल्हायो, घणो न। मां अवां खां पुछां थो, मां जाॻी में चई चुको आहियां त अवां महिनती आलमनि जा सोबती सॾ ते सॾ ॾियण वारी जमायत हो, पर उमूमन जेका हालात आहे उहा ही आहे त दीन, इस्लाम, शरीयत, ख़त्म नबूवत, तहफ़ुज़ सहाबा व अहले बैत उलमा जी इज़्ज़त, कुरान जे इल्म ते अॼु माण्हू आङुरियूं पिया खणनि। कुझु मोमिन मुसलमान पंहिंजे दिल जो ओबर कढनि पिया, बाक़ी माण्हू तमाशाई बणजी करे ऐं होटलनि ते तबसरा था कनि। मां अवां खां पुछां थो, हीउ तबसरे जो वक़्तु आहे? जॾहिं कादियानी मिर्ज़ाई घर जे दर ते बीठा हुजनि, मदरसनि जा दुश्मन तुंहिंजे ओता कंहिं महिमान बंगुले में वेठा हुजनि, जॾहिं मदरसनि क़ुरान आलमनि जी मुखालिफ़ माण्हुनि खे असीं उथी करे ऐं जीअं में जायूं ॾेई भाकुर चायूं बिस्किट पीआरियूं खारायूं त पोइ इहा क़यामत जी निशानी न आहे? अल्लाह वटि हिसाब न थींदो? अल्लाह करीम पंहिंजे रहमत वारे क़ुरान मजीद में फरमायो, अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम। हीअ त हुई क़ुरान जी आयत, पर विच में मां सैयदना सोणे अबू बकर सिद्दीक़ जो वाक़ियो अर्ज़ कया। जॾहिं उन जो अबो पंहिंजे पुट सोणे अबू बकर खे थो चवे त हिक लड़ाईअ में, हिक जंग में मां हुन पासे हुमे, तूं नबी पाक जे पासे ॾांहुं हुए, मुंहिंजे तलवार जे वारे में हुए, हणा हा त तुंहिंजी गर्दन लही वञे हा, पर मां दिल में चयो मुंहिंजो लखते जिगर मुंहिंजो पुट आहे, इनखे मां कीअं तलवार हणा। नज़र अली गडाणीअ जे ॻोठ ऐं ॿियनि ॻोठनि जा आयल कलमे पढ़ंदड़ मुस्लमानो, मुंहिंजे महबूब जे सहुरे, मुंहिंजे महबूब जे यार, जेको अॼु बि रोज़े अतहर में महबूब सां गॾु भाकुर में आ, उन सोणे अबू बकर फरमायो पंहिंजे पीउ, पंहिंजे अबे, पंहिंजे वालिद मोहतरम खे त जेकॾहिं तव्हीं उन ज़माने में मुंहिंजे तलवार जे वारे में अचो हा त मां मिठे मुहम्मद जे ख़त्म नबूवत इज़्ज़त जे मथो तव्हांखे घोर करे छॾियां हा, तलवार हणी कढां। फरमायो मुंहिंजे नबीअ, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। अञा आस्ते चओ सुभान। ॾखण जी हवा थी लॻे, ठरी आओ। इन चंड्रीअ टच मोबाइल ते कुराड़ा भी ईअं था ॻाल्हाइनि ॼण 22 सालनि जा छोरा आहिनि। इन नेट ते, इन फेसबुक ने, इन टीवी ने माण्हुनि जा हुलिया बिगाड़े छॾिया आहिनि।
कलमू याद कोने, अतयात याद कोने, जनाजे जे नमाज में बुंड बीठवा पोयऊं, अल्लाह भला गर्दन मुला। पर हिनके फेसबुक ऐं नेट ते ये सब जेके दुनिया जा लोफर खाना आहिनि न, ये सब हिनके यादि आहिनि। पढ़ियल ई न आहे पर ईअं चीज फेरींदो, इहो खच्चर खलो वेठो ॾिसे थो होटलनि ते, दुकाननि ते, चौकनि ते, शोरनि जा टोला मूड़नि ते, कुर्सियुनि ते वेठा आहिनि। चवंदे त को वॾा मरिया अथनि, इहे वेठा आहिनि। जागो था अलाए निंड अची वियो। हा मौलाना हालत बुशरी थी वई। अञा त अल्लाह रहम करे जाते वरी माइन जी हुकूमत आ न, उन्हनि वरी 1.5 लख वारियूं मोबाइलियूं रखियूं आहिनि। उन्हनि खे वरी अञा घणो राब्तो करणो आहे। भाड़ियुनि ते भित कावन केरे विधी, मुछ वॾी, पेट वॾो, बंगला वॾा, गाॾियूं वॾियूं, पर माइन जी अॻियो ईअं मारियल जीअं कुकुड़ मेल जो मारियल, जंहिंजूं मायूं बेपर्दा थी ऐं टच मोबाइलियूं फेसबुक हलाइनि। ईअं खणी सम्झो त इहे जीअरे मरी आहे, पोइ खणी अञा खट ते सुम्हिया पिया आहिनि। हुज़ूर फरमायो ला युमिनु अहदुकुम, अवां मां कोई हिकिड़ो तेसी ताईं मोमिन कोन्हे जेसी ताईं अबे अमड़ खां वधीक कंहिंखो हज़रत अबू बकर सिद्दीक़ कमाल कयो या न कयो? दुनिया जो को इंसान मञे या न मञे, असीं दुनिया सां बदल कोन्हूं, पर हीअ सिज वांगुरु रोशन ॻाल्हि आहे त हज़रत अबू बकर रसूल जो उहो साहबी आहे जंहिंखे नबी पाक फरमायो त तूं मुंहिंजे गार जो, मज़ार जो, हौज़े कौसर जो ऐं जन्नत जो साथी ही। ऐं फरमाई दुनिया जे सभिनी इंसाननि जा थोरा मुहम्मद लाथा, अबू बकर जा रहिजी विया, क़यामत में अल्लाह लाहींदो। हा सही, अल्लाह असांजो बि ईमान मज़बूत करे, आमीन चओ। असां त पकोड़नि ते, संबोसनि ते, चांवर छोलनि वारा, इहा लप काथे पाटोड़े जी पई आहे न, ईअं थो रेड करे जीअं कचे ते धाड़ेलनि जूं माण्हुनि ते रेडियूं पुलिस जो वेठो आहे। मिड़ई लप हणी आहे में, लप त हणी आहे, पर उते छा पियो हले? उते गुफ़्तगू कहिड़ी हुई? रिज़्क़ ॾियण वारो केरु आहे? मार्द पे कयो अज़मत सहाबा व अहल बैत। वरी जे मां हिन पासे अची वञा, करबला जे मज़लूम, करबला जे सैयद, मिठे मुहम्मद जे पाक नवाज़े, अलीअ जे बच्चे अम्मा फातिमत ज़हरा साइण बतूल, जेका पर्देदार अम्मा ही, उन जे लख्ते जिगर सोने हुसैन पाक जे मथों त वाह हुसैन। असां सुन्निन जो, अहले सुन्नत जो, देवबंदिन जो, चो जमयत उलमा इस्लाम वारन जो। हाँ ईमान सजी दुनिया जे बुजुर्गन, सजी दुनिया जे आलिमन, सजी दुनिया जे सालिहन ऐं वलियन जा सजदा ऐं नमाज़ूं हिकिड़े पासे, मुंहिंजे मुर्शिद हुसैन जो सजदो करबला वारो मथे आ। तॾहिं कंहिं शाइर चयो, अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो। हे तो मट शरबतन जा पी, ईअं दोगराई ॾेजण में ढिक कई। मस्जिद ॾे मर ये निमाज़ वई इमाम सां गॾु, हाणे तू शरबत ऐं पाणी जा टप ऐं बर्फ खपाए। ही हुआ जमायत थी जंहिं फ़ग्रिब जी निमाज़ पढ़ी आहे। इंशाअल्लाह इशा जमायत सां थींदी, वरी फजर जी निमाज़ ते बि उथंदासीं। अल्लाह जे दीन ऐं क़ुरान जे करे मुंहिंजे महबूब जे यारनि ऐं बच्चनि जेका कुर्बानी ॾिनी आहे, मरी त सघूं था पर हिन क़ुरान ऐं निमाज़ जी चौकीदारी न छॾींदासीं। पोख घुमण वञे थो, फसल घुमण वञे थो, ज़मीन घुमण वञे थो, दुकान खे सुबुह साण ॾिसे थो त को शटर भञी त न वियो।
कदे मस्जिद जो लियो पाए, कदे कुरान जी तिलावत भी करे, सुबह को सुमण ताईं मोबाइल। अरमान आ तुझे जिंदगी जो त आया या जिंदगी जानवर वारी आ या इंसान वारी आ। ढोर सुमी पिया, कुत्ता बिला सुमी पिया, गॾ भी सुमी पिया, पर हे रात जो 1 बजे ताईं वेठो आ। वरी सुबह जो सजी मखलूक उथी पई आ, हे ढूंढ सुम्हियो पियो आ, 10 पिया चन सिज मथों आयो आ, रिली इन जे मथों आ, हीअं लोटो पाणीअ जो हारे सिजो अखि खोले, मूंखे त निंड मां न उथारियो। गॾ हिंगा पिया कनि, कुत्ता भौंकूं पिया कनि, बिला म्यूं पिया कनि। उथ क़ुरान हिदायत करे रब, उथी करे मस्जिद ॾे हल, को मुंहुं धो। 11 बजे निंड में उथंदो, 12 बजे कर वञंदो। सही तबियत में मज़ो न आहे, छा मज़ो थींदुसि? जेको राति जो 1 बजे ताईं जागियो बग़ैर मजबूरीअ जे, हुन माईअ जो फोटू, हिन छोरे जो फोटू, हुन जो फिल्म, हुन जा ड्रामा, सजी जिंदगी तबाह करे। हाणे दिमाग में भी सूर अथसि, हाणे अखियुनि जी दीद भी अहिड़ी थी वई अथसि जो हाणे 8 नंबर जो चश्मो ॼण मट जी ढकणी पई अथसि। कॾहिं हुत थो किरे, कॾहिं हुत थो किरे। क़ुरान पढ़ी अंधो थिया त ॾुख न थिया, फोटू ॾिसी मायुनि जा अंधो थी वई, तुंहिंजे मथां ॾुख कहिड़ो? वरी अफ़सोस त हिन वॾनि जो आहे जन 50,000 जी मोबाइल छोरनि खे वठी ॾिनी आहे। सम्झो था न? चवेसि कुर्बानी कर उज़ई, चवंदो ताक़त कोन्हे। मस्जिद में 2 बोरियूं ॾे त अहिड़ा तारा कंदो ॼण मिर्गी थी अथसि। जलसे में को डांदड़ो का बकरी काहे ॾे, चवंदो दीन जो ठीको मां खयो आहे छा? ऐं इन छोरे 4 छोरनि खे 4 मोबाइलियूं आहिनि, जुदा जुदा मोटरसाइकिलियूं, जुदा जुदा। अल्लाह न करे अॼु काथे किरी पएसि न, सुभाणे 10 बजे ओड़ी मोबाइल नई उन छोरे जे हथ में आहे। इहो पैसो काॾों आयो? पोइ तूं ख़ुदि माण्हू था चवनि, मौलवी साहिब जी साहिब पाणी ते पढ़ी ॾिजो, छोरे खे अलाए छा थियो आहे, छा थियो अथसि? पोइ हे वरी छा चवंदई, जिन अथसि, हिसाब अथसि, हिन खे को मथां छांव थी आहे, न जिन न हिसाब न छांव, हथ जी वठी दारू न दवा। जॾहिं छोरे वारा फोटू ॾिठा, छोकिरियुनि फोटू ॾिठा, हाणे छोरियूं बि किरंदियूं, छोरा बि किरंदा। इहा 70 साल जी रूढ़ कुराड़ी, इहा हिनखे गेलींदी पई मुलनि तावीज़नि ऐं पीरनि मुर्शिदनि ॾे। हलो हेॾे, हेॾो हेॾे हलो। हाणे धका थाबा कई, मर गया मरदूद, ख़त्मा न दुरूद। जॾहिं क़ुरान खे छॾी त थाबनि में वेंदे, हाणे मुला फूक न ॾे, सॼो फाटी पए, तुंहिंजो इलाज कोन्हे। दुरूद शरीफ पढ़ो। खीर चयो मां न 2 टे ढुक जो, मानी नथी हले, सूर आहे। वो खीरड़ो आहे जेको ढकियूं थो ढकियां, 2 टे ढुक हणी तव्हांजे अॻियां के 2 टे ॻाल्हियूं कयां त पंधु सजाओ थिए। तवजो आहे? मुकमिल या थोरो? हाँ, मुसलमान कलमे पढ़ंदड़, मिठे मोहम्मद जो उम्मती। अल्लाह मौलाना नबी ते नजर कर, हिन सोहणे ते नजर कर त तुझो मार्केट ऐं तुझी कीमत, तुझो रेट केॾो आहे? तू होटल आई थोड़ी आहे जो कुत्ता बगल में खयूं, कुकड़ खयूं, तास जा पत्ता खयूं ऐं मोबाइलियूं खयूं पियो घुमे। तुझो शान इहो छा? तुझो शान इहो हो जो ही कुरान पढ़े हा, मस्जिद में हुजे हा, नमाज हुजे हा, दुनिया ॾिसे हा ऐं उन्हनि जवाननि जी तारीफ़ ॿुध जन जी कुरान वाखाण थो करे। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ। होशियारी वठ जाए, मज़ा चे त मुले के होड़ में सूरा को अञा मथे चढ़बो, हेठ न लहिबो। ये सूर भी खयूं था, घुमायूं, कम हले तो। आया हूं तो 2 ढुक त हलाल क्यों? पर्दो हयो मायूं ये थी घुमन बाज़ारनि में, ये गौशाले जी गऊं घुमे, सामान उहे वठन, थाम उहे वठन, मशी उहे वठन, बटाल उहे वठन। पो तू चंडरा केड़ी बीमारी जी दवाएं मरे छोंदो त माल सा जीअरे ते जनाज़ो पढ़े। मोलन जा त घणा पढ़िया के जीअरे जो भी पढ़ो।
40 सालन 35 जूं छोरियूं वेठियूं आहिनि 5 ॿारनि जी उमंत ॾियूं अञा चए तो थधी मिटी आ खीरी आ क़ुरान सां निकाह अथसि नक कोन्हे या पाणी कोन्हे जे नक अची त लूसण जो थी पाणी त मां गंज ॾिसी आयो आहियां पुट खे त चओ थधी मिटी थी चवे थधी मिटी थी रात जो 1 बजे लौंदड़ीअ ते पिस्टल लॻी पाण गॾाणनि में त मेजालो गबोल बाज़ार में पाण 70 साल जो कुराड़ो दंद ख़त्म होड़ा ज़ाल मरी वञे चवेसि न ॾाढा ॿी शादी कंदे इंजण ख़त्म नट बुलट लूस सालन सर जा ठकाव होॾे था बाक़ी न्याणी पढ़ा टीवी भी घर में फिल्म भी घर में सौट मासात भी घर में मोबाइल भी हेडी वडी पया ऐ छोकरी जवान वेठी हुजे तो पुजे बा लोडे घुमण ते लानता डोज गौरव त न जियो आ हली वी तो डॉक्टर जो सुई हणंदा डोरे में अञा अलाह न करे जो पथरीअ जो सूर हुजे तो वो डोरे में सुई न हणंदा आहिनि कौन खबर अब जल्दी सूरत असर कंदी सुई ढाक में हणाई भी आ पोवा भी बर्दाश्त कंदा हूं तो सूर खत्म थे इन जे करे मां ही जो अर्ज पियो कया न अल्लाह सभनी के मुंह समेत समझ दे आमीन चो वडा वडा पीर मुर्शिद गादी नशीन जवान न्याणियों वेठियूं आहिनि वडा वडा सरदार खान भोतार जवान न्याणियों वेठियूं हले वडा वडा मौलवी ठिंज जवान न्याणियों वेठियूं हले बटे हज कयल चिल्ला तबलीग में दिनल जवान न्याणियों वेठियूं हले मुके समझ में न पियो अचे तो मां अज कायद में तकरीर में केड़ी गाल कया मां सिर्फ ही अर्ज तो कया सजे पाकिस्तान जा पीर सजे पाकिस्तान जा मौलवी सजे पाकिस्तान जा सरदार गड कयो मिठे मोहम्मद मदीने वारे जे कदमन जे जुतिया जे मिट्टीअ जे जज़ बराबर थोरो वरंदी जो थोरी तो मुझे दिल खुश थे तो मां जागिलन सां वाइस तो कया हुजूर जे कदमन जे जुतिया जे मिट्टीअ चओ समूरा हुजूर के 4 न्याणियूं औलाना घणियूं हे अंगरियूं घणियूं था घणियूं आहिनि हाणे मां हिकड़ी हेठ तो कया जाटरा घणा चओ समूरा हजरत उस्मान ज़ुन्नूरैन जेके पैगंबर बन्याणियूं ॾिनियूं सुभान अल्लाह हे तो चए मुझे सानी मट कोई ना है ऐ नबी तो चवे उस्मान शो पियो रोए से रोआ पियो जो अवां जी न्याणी जेका मुझे निकाह में हुई उहा रब के प्यारी थी वई आ हाणे उन सजमे में अबा बस करायो यार अरमान आता जो हेडो जलसो आ हेडो लुड़वा कदर कयो जलसे जो सालन में जलसो तो ते 1000 रुपया खर्च तो ते मेहरबानी करे खामोश कराए हुजूर फरमायो उस्मान बी न्याणी मां मोहम्मद तुझे निकाह में तुझा हजरत उस्मान ज़ुन्नूरैन मिठे मोहम्मद जे 2 न्याणियुनि जो घोट ओ पीरो करायो ऐ फरमायो निकाह मिन सुन्नती फरमायो निकाह मां मोहम्मद जी सुन्नता फरमाए निकाह घणा कयो औलाद जणियो तो मां मोहम्मद क़यामत में फख्र कया तो मुजी उम्मत घणी आ हां सही इहो वाइदो कर त पोइ वरी मीटिंग में चवंदो फलाणो मौलवी जलसे में न घुरायो छो फुरकण आयो छा वरी मस्जिद में इष्टी कराया तो यहाँ मस्जिद में ऐसी तकरीरें करना मना है जो मना हुआ ये जन्नत मिलंदी छा को वाली बाला को खेनूड़ो आ या रस्ते में कंहिंजी गोथरी किरी पई उहा तू खणी बगल में हई जन्नत ई मिलंदी छा डट्टा पूजियूं ॾेई माण्हुनि खे मथे चाढ़े ऐं माण्हुनि खे बिगड़ियो वियो आहे कुरान दो फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत हजरत अली नबी साईं जो जाटरो आहे चओ हजरत अली साईं
साइण अम्मा फातिमा जेका जन्नत जे औरतुन जी सरदार आ उहा मिठे अलीअ जी राणी आ हसन हुसैन जी अम्मा है अल्लाह अकबर उन अम्मड़ साइण जे कदमन तो दुनिया जो औरतूं कुर्बान कया अज मां हिन जलसे में अर्ज पियो कया जेका माई बेपर्दा घुमे मजहबी के तकरीब में या सियासी तकरीब में या माई क़यामत में अम्मा साइण फातिमा सा गड जन्नत में न हुंदी कहीं जी भी माई हुजे हजरत अली नबी साईं जो जाटो हजरत उस्मान नबी साईं जो नबी न्याणियों परणाए हे वरी विहारे खबर तड़ी थी पे जो अजू वेचारियों पंहिंजो मुंह करे ऐं वञनि थियूं पंहिंजे मुंह सां पोइ अलाह ॼाणे बानू ॼाणे पोइ वरी हे रसा खयूं ऐं वेठो पेर खणंदो पोइ जो पुछेसि त छा वियो थी बकरी वई आहे बकरी न वई आहे अधी वई आहे चो शरीयत मथे आ चो समूरा शरीयत कुरान नबी जो फैसलो बुधो कुरान अल्लाह से फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुल हसन जल्दी कयो तकड़ कयो जवान न्याणियों परणायो निकाह करायो सौटन में मासातन में चाचन में मामन में छोरा छोरन जा निकाह थियनि न त फेसबुक टच मोबाइल नेट इन हणी हंध करे छॾियो वॾा वॾा खानदान उच्चा उच्चा माण्हू सभिनी जे मथां दाग पिया थियनि इन जा पेर खणो त इहा मोबाइल ऐं बेपर्दगी आहे शादियूं करायो निकाह करायो हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन ज़ाल मुड़स जी लिबास आहे मुड़स ज़ाल जो लिबास आहे हो हुन जो ढको आहे हो हुन जो ढको आहे अचो कुरान सचो आहे चो कुरान आस्ते था जवाब ॾियो अल्लाह तव्हांखे ख़ुशि मां हेॾे आयुसि न तव्हांजे रोड सां चुपचापी शांति हुई को अहिड़ो टिमझण नज़र न आयो मां तॾहिं चयो असां ॾे अचो ऐं उतां जी हालात ॾिसो त पोइ तव्हीं फ़ैसिलो कयो असांजे लाइ त तव्हीं हेॾे कीअं हलो पिया कीअं कयो पिया मां त हिकिड़ो जलसो कब्रिस्तान में कराईंदो आहियां इंशाअल्लाह मथे महीने में आहे जोगी साहब ॿिया बुज़ुर्ग साईं अब्दुल कयूम वारा ईंदा आहिनि वॾो प्रोग्राम थींदो आहे कब्रिस्तान ते वॾी उते छा हुयो छा न हुयो इहा त ॻाल्हि पर हाणे क़ुरान जो जलसो थींदो आहे हालात हर इलाइक़े जी पंहिंजी आहे पर मां जेको अर्ज़ु पियो कयां इहे बीमारियूं समूरनि में अची वियूं आहिनि ॾाढ़ियूं कुड़ाइण मथो ॻाढ़ो करे घुमण बेपर्दगी टीवियूं घरनि में कमरे कमरे में टीवी लगी पई आहे सॼी दुनिया जा शैतान असांजे कमरे में नचनि पिया ॿुधो हे क़ुरान मज़लूम थी वियो आहे असेंबलीअ में भी कुरान आहे पर तिलावत ॿ आयतूं करे ऐं मुला खे चओ त निकिर असेंबलीअ में पोइ जेको बिल पास थींदो उहो बिल हिन क़ुरान जे ख़िलाफ़ हूंदो जीअं हाणे इमरान ख़ान निस्वा ऐं ॿ टे ॿिया बिल मंज़ूर कराया आहिनि अञा त अल्लाह से मौलाना के ज़िंदगी ॾे दराज़ हयाती ॾे मौलाना फज़लुर रहमान खे जेको स्टील जी दीवार बणिजी हिन हराम खोरनि जे साम्हूं बीठो आहे इंशाअल्लाह उलमा खे फतह थींदी 29 अगस्त ते तयार आहियो ॿई हथ हूअं मां हथ न खणाईंदो आहे ॿई हथ 29 अगस्त कराची तयार आहियो हिम्मत कजो कोई बि न रहे इंशाअल्लाह हिननि खे न आहे छॾणो इसराइल जा अमेरिका जा पालियल एजेंट आहिनि सिंध हुकूमत ऐं विफ़ाक़ी हुकूमत हिननि जो जहिड़ो ज़ाहिरी आहे अंदरूं हिननि जो ॾाढो हिकिड़ो आहे चुप थी आहे कुरान कोर्ट में इन लाइ त को जवाबदार शाहिद उनखे कुरान टिकण देजो त तूं ॾिठो त हिन फैर कयो इन जे लाइ फ़ैसिलो थींदो अंग्रेज़ी किताब ते कुरान जी तिलावत थींदी असेंबलीअ में बायतूं टे पढ़ी मुला भॼ हाणे जेको बिल पास थींदो उहो कुरान जे शरीयत जे हदीस जे ख़िलाफ़ हूंदो मुस्लमानो ॿुधी छॾियो हाणे जॾहिं इहो बिल पास थियो त इन बिल जा मुजरिम छड़ो इहे मिंबर न आहिनि पर जेके गॾाणनि खां वठी गबोलनि खां खानपुर महर घोटकी मीरपुर खां वठी जल वोट ॾिना उहे बि इन ॾोह में बराबरि जा शरीक बस यो वाज मुझे इतने पूरो
मुझो मौजू बियो आहे उहो न हलियो वञे वक्त भी इजाजत न थो दे सेहत भी कुरान दो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह ये आयत याद थव न मां पढ़ी हम छॾे आयो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील सिपारो शवियूं सूरत फतह जो आखिरी रुकू अल्लाह जो कुरान खोल रब तो चे मोहम्मद मुझो रसूल आहे तो मोहम्मद हीअं चओ त आखिरी नबी आहे हींअर कादियानी पंहिंजा लिटरेचर खयूं तर्जुमा खयूं उमरकोट थर नवाब शाह जे इलाक़नि में घुमनि पिया पैसनि जूं बोरियूं खयूं अवा कंहिंजो घर लुड़ियो आहे मींहुं पियो आहे बरसाति पई आहे फसुल तबाह थियो आहे चंबड़नि खाधो आहे हाणे जेको आहे असां तव्हां ॾे खणी आया आहियूं इन ॿिनि पैसनि ते ॿिनि चांवरनि जे लप ते दाल जे ॿिनि किलनि ते जेकॾहिं को ईमान दाव ते रखे उन जो पंहिंजी मर्ज़ी आहे असां अॼु हिन क़ुरान जे जलसे में तव्हां खे अर्ज़ु पिया कयूं त जॾहिं नबी मिठो मुहम्मद ॿ पत्थर पेट सां ॿधी सघे थो करबला जो सैयद 3 ॾींहं बुख उञ ते हुसैन मिठड़ो वेही सघे थो बच्चनि खे प्यासो ॾिसी त बि हुसैन मैदान कोन थो छॾे त अॼु हुसैन ई सॼो सैयदनि जो आशिक़ सहाबा जो आशिक़ उहो आहे जेको भली बुख मिली वञे पर चओ कंहिं धारे रसूल जे दुश्मन जे दर ते झोली न फैलाईंदासीं इरादो आहे अरमान दुख तो थे जड़ी असांजूं जवान औरतूं ऐं पुराणियूं वञी करे सेंटरनि ते पैसा पियूं वठनि ऐं उन जा फोटू पिया भरजनि सॼे अमेरिका ऐं यूरोप में मायुनि जा फोटू पिया हलनि त मुस्लमाननि जूं मायूं आहिनि जेके घरऊं निकितियूं आहिनि 3 ॾींहं ॿाहिरि सुम्हियूं पियूं आहिनि पैसा पियूं वठनि अॼु असां ते जेको दाग लॻो आहे घुमण जहिड़ा कोन रोइजे त कंहिंजे अॻियां रोइजे पर पाणी हारणो आहे मन अल्लाह करे को गोड़ा उगे मौलाना रोहन साहब त हिन मुल्क के छा थियो इंशाअल्लाह दुआ घुरो त रब हिन जी पाड़ जल्दी पटे दुआ घुरो था अल्लाह हिन जी पाड़ चओ संगुर अल्लाह हिन जी पाड़ असांजी कोशिश हलंदी जारी रहंदी बुजुर्ग मैदान में आहिनि नतीजो अल्लाह जे हथ में आहे ऐं रब असांजो ताक़तवर आहे 2 मिंट देर थींदी पर जॾहिं फ़ैसिलो आयो त इंशाअल्लाह 1 नंबर फ़ैसिलो ईंदो निमरूद पियो चवे मां रब्बु हज़रत इब्राहिम पियो चवे तू रब ना है रब मुझो उहो आहे रब्बी अल्लज़ी युही व युमीत मुझो रब उहो आहे जेको जियारींदो बि आहे मारींदो बि आहे जॾहिं निमरूद न मुड़ियो पंहिंजे दावा खां ज़ुल्म खां त रब जो फ़ैसिलो अची वियो रब हिकिड़ी ताक़तवर मख़लूक मोकिली मशर घणो वज़न थींदुसि अल्लाह अगे भी मां जलसन में आयो आहियां अॼु चुप ॾाढी कई अथव अब मशर में वज़न तोखे तुंहिंजे हीअं बुक में हीअं 200-300 अची वञे हीअं कर त निशान बि न रहंदो इहो मशर रब मोकिलियो निमरूद ॾे छा निमरूद छा मच्छर चओ छा निमरूद अलम तर कैफ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसल अलैहिम तैरन अबाबील शाह अबाबील जेके मके मदीने विया हो ॾिसी आया हूंदो मशर त हिते बि आहे शाह निमरूद शाह मशर गवर्नमेंट फौज पुलिस बीठी आहे दरवाजा गेटियूं बंद आहिनि पर मशर के केर रोके ट्रैक्टर तो न हो जो दर बंद कजे त ट्रैक्टर तो अचे निमरूद जे बंगले में मशर हिया जी ख़बर ही न पई झूठे में और निशानू मिलियल होसि चओ निशानू करे ॾिनो होसि
छो तो मंडड़ो वीचारो जंग सही कोन सो अल्लाह के चई मुंहिंजा रबाण मां भज टुक कोन थींदी कंहिंजे घर वञी कंहिंजे दर ते वञा मूंखे को वेठे जी ड्यूटी ॾेई छॾ तो जाई न खाऊंस दीन सां मुराद अली शाह साहब इमरान खान तव्हांजे लॉकडाउन जी पत वाखी थी वई आहे त तव्हां माण्हुनि जे अखियुनि में धूड़ पिया विझो हाणे धूड़ तव्हांजे अखियुनि में पवंदी हा 40 माण्हू अॼु मरी विया 50 अॼु मरी विया 100 अॼु विया कहिड़े ॻोठ में मरी विया कहिड़े मौलवीअ जनाज़ो पढ़ियो कबर ते ॾेखारियो त असां कुल पढ़ी चऊं कूड़ जंहिं कूड़ खे न पुछ न मुंहुं न पुठी सैयद थी कूड़ हणो ख़ुदा वटि हिसाब करो लॉकडाउन दुआ कयो अल्लाह सही इन साज़िशुनि खे वाखो करे ऐं नाकाम करे इंशाअल्लाह थींदियूं चओ समूरा साज़िशूं सभु हा तव्हां आलमनि जो साथ ॾींदव न 29 ते तयारु आहियो बाक़ाइदे या ईअं थोरी तयारी आहे अल्लाह तव्हांखे बरकत कंदो अल्लाह रिज़्क में माल में आलमनि जे सॾ ते जाते साईं हाले जीअं वारा हलनि उते असां न हलूं त पोइ अरमान 90 साल 95 जा पोढ़ा उते हली करे दुआऊं घुरनि अॻे दफ़े बि इसराइल मुर्दाबाद में साईं अब्दुल समद जहिड़ो पोढ़ो पीर सन माण्हू जेको वीचारो व्हीलचेयर ते ऐं मुंहिंजा अल्लाह असांजे बुज़ुर्गनि जे ज़िंदगीअ में बरकत कर आमीन त चओ अल्लाह दुख थो थिए मौलाना हेॾा जलसा हेॾा वाइज़ पोइ असांजा माण्हू वेही ऐं होटलनि ते तबसरो कनि त पोइ तुंहिंजे हिन तबसरे ते लानत आहे काफ़र अची तुझे दर ते बीठो आहे ख़ैर मार्ज़ पे कयो निमरूद कारवाई कई न गोलियूं हलाई न लठ न कुआड़ी नंढड़ी मंडड़ी जंग जंहिंजो वज़न ही कोन दूरबीनीअ में ॾिस तॾहिं नज़र अचे उनखे मिले थोरो चोरे पियो छा पियो करे हितां टपी वियो न कमो हेॾे हलियो वियो हाणे वञी मज़े सां अंदरि वेही रहियो ॼण कुर्सीअ ते जॾहिं ख़्यालु थिएसि हे वरी हीअं करे त मज़ो पियो अचेसि वरी हो थोरो कारवाई करे त हिकिड़े खे सॾु कई यार ॿियो कोन्हे थोरो ख़ारिश वधीक आहे थोरो ईअं 2 टे मुका मट आहे जॾहिं मुक ते एॾो मज़ो अची माण्हुनि में ऐलान थियो अचो बाबा निमरूद साहब खे अलाए छा थियो आहे सो हाणे पगार रोज़ जी नौकरी रोज़ जो पैसो 2 मुका त हेतिरा पैसा 5 त हेतिरा 1 पादर त हेतिरा 1 बूट त हेतिरा चओ ताक़त वॾी चओ समूरा कंहिंजी इहो नालो त ॾाढा खणो ताक़त वॾी कंहिंजी अञा ॾाढा चओ कंहिंजी अचो त क़ुरान पढ़ूं फरमाई तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर ओ वडेरो सरदारो वज़ीरो न दड़का जो आलमन खे न खौफ जो आलमन खे न रस्ता बंद कयो आलमन जा न माण्हुनि खे तव्हीं चओ त हीअं कंदासीं हूअं इहे सॼण अथव इहे तव्हांजा ख़ैर ख़्वाह आहिनि ख़ुदा जो अज़ाब उन लठ खे आवाज़ ई कोन्हे जॾहिं मथां ईंदई त को बचाइण वारो न हूंदई चओ ताक़त रब जी अल्लाह साईं तू उलमा जी मदद कर साईं ताज महमूद अमरोटीअ खे न बम हा न जीथरियूं हूं न गोलियूं हूं वाह जे विच में अची करे वेही रहियो मस्जिद जे अॻियां हेॾी वॾी मशीनरी ही जंहिंखे छा ॾिसिजे अंग्रेज़ पाण बीठा गोरा बीठा हिकु फ़कीर सैयद पोतड़ो बदल अछड़ी ॾाढ़ी पटको मस्जिद जे अॻियां बीठो कि अल्लाह जे घर खे ड्राइण अमरोटी न ॾींदो जेसिताईं जीअरो अॼु हिन दौर में उहो कमु शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे पगदार पुट है अल्लामा राशिद महमूद कयो जो सखर जे मस्जिद में अची करे वेही रहियो त तवी में बिल्डोज़र ये मशीनूं मुझे मथों चाड़ियो पोइ मस्जिदनि ते चाड़ियो तवज्जो कयो मौलाना गवर्नमेंट हुई अंग्रेज पियो चए अमरोटी तुझी बात ना है हित गाल मथे आ
हज़रत अमरोटीअ चयो मां पंहिंजी ताक़त ते न वेठो आहियां, जंहिंजी ताक़त जे करे वेठो आहियां उहो अल्लाह उहो केरा। अंग्रेज हैरान थी विया, हिकु पोड़ो फ़कीर आलिम सैयद रसूल जी औलाद सैयद इहे आहे न, हे सॼो मुल्क खाई तबाह करे सिंध खे, ये सॼा रोड रस्ता पुलियूं वाह रेलवे लाइना ये सॼी खाई चंडा किरोना जो मींहुं ॾेई 4 साल हणी विया आहिनि, बल्दियाती इलेक्शनियूं बि खाई आहे, पैसा खाई आहे, का शइ बाक़ी न छॾियऊं। मरो त ख़बर पए त तव्हां हुसैन सोणे जे साम्हूं कंधु खणी सघंदव, अलीअ जी औलाद जा सॾायो, तव्हां मरो त ख़बर पए। वञ रोड़ी त रोड़ी तबाह, वञ सेवण त तबाह, वञ लाड़काणो त तबाह। अॼु तुंहिंजे घोटकीअ में त ख़ुदा ॼाणे तो रोअण थो अचे, अॼु आयो आहियां मां हिंगोरे खां त ख़ुदा ॾिसे तो हॾु गुॾु भॼी पियो, का शइ बाक़ी न बची आहे। अञा बि तव्हां अखि पकी करे चओ था वॾी मुल्क में तरक़ी थी आहे, शर्म तुम्हें आती नहीं मगर। अखि जा पका रोड ते वेही जेको माण्हू पोतरो मथे करे ऐं रेलो टोरो करे थो लॻे माण्हू छा करे, कुझु बि न थियो आहे। हाणे मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां, अॻिते फ़ैसिलो सही कजो। चओ 2 टे बिस्कुट पुराणा पापा छेणे जहिड़ा, पारू थी चांहि, 3 ॾींहंनि जो रखियल बोड़, मानी अहिड़ी जेका होड़नि में न चॿाड़िजे ऐं 200 खीसे में ॾे। पोइ असांजा मुस्लमान सुज़कियुनि जे छत ते चढ़ी ईअं झुमरियूं हणंदा, ॼण वॾा ई लंघा हुयनि। ताड़ी में इन तुंहिंजे पापे ऐं बिस्कुट ते हेॾो वॾो क़ुरान आलम तुंहिंजे दर ते खणी ऐं तोखे ॿुधाइनि, ऐं तूं उन मौक़े ते ईअं जे ॾांत लीके ते लड़े ऐं लड़ी वञे त पोइ तोखे तवजो आहे। पोइ मशर कारवाई कई, ताक़त कंहिंजी अबाबीलन कारवाई कई, ताक़त कंहिंजी मुझे महबूब के निकिरणो न पिया ॾियनि। अल्लाह फरमायो सोना वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। मिटीअ जी मुठ खणी चौ तरफ़ हणणो तो मुहम्मद जो कमु आहे। मके जे काफ़िरनि खे अखियुनि में पुॼाए अंधो करे उन्हनि जे विच मां तो मुहम्मद खे हिफ़ाज़त सां कढणो मां अल्लाह जो कमु आहे। नथा रोके सघो आलमनि खे, नथा रोके सघो, नथा रोके सघो। हे त आलम जमायत जमीयत उलमा इस्लाम रहमदिल जमायत असांजो कूंदर कुसी वियो सखर जे मस्जिद में, रत में ॻाढ़ो थियो, लख माण्हू लाड़काणे पुॻा, पर हिकु होटल वारे जी सासरी या कोप बि न भॻो। चओ मौलाना, सॼी दुनिया जे तारीख़ में अहिड़ो आज़ादी मार्च न थियो। 1400-1500 किलोमीटर कराची खां इस्लामाबाद ताईं दुनिया के ॾंदे आंगुरियूं आयूं त कंहिं मुल्क जे हुकूमत में अहिड़ो मार्च जेको एतिरा 100 किलोमीटर डिघो हुजे अहिड़ो कॾहिं बि न थियो। पर हिन एॾे वॾे मार्च में कंहिं बस जो शीशो बि पोइ जेकर को होटल ते वेही चए त मुला तशद्दुद पसंदि आहिनि त पोइ मूंखे चवण ते मजबूर हा त तुंहिंजो दिमाग़ ऐं अकुल फैल आहे, गिदू बंदर में दाख़िला वठ। अल्लाह से उलमा जो अदब ॾे। आमीन। मिठो मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे ऐं जेके हुन सां गॾु हुया। मां त अॼु हिन मुहर्रम जे महीने में तवाजे सामूं छड़ो करबला जे सैयद हुसैन मिठड़े के बयान कया। मौलाना करबला को ड्रामो न हो, करबला का मामूली वाक्य न हो। मुझे रसूल जे डोटे जंहिंजे चपन ऐं गिटन ते मिठे मुहम्मद चुमियूं ॾिनियूं, जंहिंखे रसूल कुलनि ते घुमाईंदो हो। अॼु वो करबला जे मैदान में रतो विद्या, पर ही कुरान सीने सां आहे ऐं नमाज़ कोन छॾियई। तव्हां बि चओ कुझु बि थी पए असां नमाज़ कुरान न छॾींदासीं। अरमाना तव्हां रोकियो था त मदरसनि जी रजिस्ट्री न करायो, मदरसनि खे परमिशन न ॾियो। तालिब छो वेठा आहिनि? तव्हां त अंग्रेजीअ जो बेड़ो ॿोड़े स्कूल तबाह करे छॾिया, हाणे असांजे गॾु लॻाओ।
इम्तिहान थिया पुलिस बीहारियऊं छो कि कापी न थे जॾहिं पढ़िया ई न आहिनि त कापी जॾहिं पढ़िया ई पोइ कापी हाणे छो बीहारियऊं पुलिस पैसा ॾियो लॉकडाउन छाजो आहे पुलिस घुमे थी वाणिया हज़ार जो मुस्लमान 500 जो भींडियुनि वारो हेतिरो ॾे मुर्गियुनि वारो हेतिरो ॾे पंप वारो होतिरो ॾे शटर अधु हेठि कर पैसा माल बाल हलाए असांजे खीसनि खे जेबियुनि खे भर हे लॉकडाउन आहे हे किरोना आहे किरोड़े रुपया वापारियुनि खां दुकानदारनि खां बसियुनि वारनि खां वठी ऐं तव्हीं किरोना पिया चओ सादा माण्हू असांजा शिको पायूं ऐं घुमनि था पिया जीअं की डांद खे पाराइबो सारियुनि जा गाह थींदा न पोइ डांद हलंदा मता हेठि लपो हाणे छिको वात ते अॼु सभु चओ नमाज़ पढ़ंदासीं छड़ो जुमे जी चओ नमाज़ ॾाढो मूंखे टेपारीअ खां वठी लॻो पियो आहे त माण्हू नफ़िल नथा पढ़नि अबा इरादो कोई नफ़िल बि पढ़ंदासीं सुन्नतूं बि ठीकु आहे न सही नफ़िल न छॾियो सुन्नतूं न छॾियो सही थो चए होटल ते ईअं वेठा आहियूं जो होटल वारा पछाड़ीअ ॿांह था ॿधनि उथो सही थाणे ते वञो घर हिकिड़े होटल वारे चयो मां बेंच मथे कई बैरा वठी ऐं बेंच मथे कंहिं ॿ किरिया बि वरी बेंच सही करे वेही रहिया अंत मां घर हलियो वियुमि हो वेठा ई आहे 1-1:30 बजे होटल तो थे 2-2:30 बजे रात जो अचो न मां मोटंदो आहियां जलसनि तो पंहिंजे रोडनि सां त 2-2:30 खां पोइ इन ते गुलर ऐं कुता वेहंदा आहिनि पोइ सुबुह जो होटल वारो सर्फ सां धोअंदो आहे छा वरी असां अची मथां वेहंदा मस्जिद ॾे चएसि अचु लिगन बि सूर आहे ब्लड प्रेशर बि आहे शुगर बि आहे ये कुराड़ियूं रूढ़ा जेके नमाज रोज़े ऐं क़ुरान खां तप चढ़ंदो न छड़ो हाणे चइनि त 10,000 बेनज़ीर जा आया आहिनि ईअं वीडियो ॼण हेलीकॉप्टर थो वञे हे ॾाढियूं कुराड़ियूं वॾियूं वीडियो अतियूं बि न पुछंदियूं मर्दनि खां त आयो न आयो मर्द बि चवंदा न भले 4 ॾींहं लॻनि खाली न अचिजो असां वेठा आहियूं भाड़नि ते भित कावन करे वेंदी क़ुरान थो फरमाए वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम वड़े गडाणी बिरादरी अल्लाह तव्हां जे बिरादरीअ में ॿधी ॾे आमीन चओ रोटनि जी गणती न कयो रोट न मिलंदा तव्हांखे सोई वरी हाले जी शरीफ़ वारा ईंदा ऐं झंडो हेड़ा वाइज़ तव्हांजा ठहियल बीठा ईंदा कंहिंखे वाङण वाई कंहिंखे बसर बादी असांजो ॻोठ वॾो आहे यूसी हेड क्वार्टर आहे नालियूं ठहनि थियूं फर्श ठहनि था मुंहिंजे पाड़े ॾे नथो ठहे ऐं चङाई करण वारो माण्हू आहे खूननि जा फ़ैसिला वॾा वॾा अहिड़ा नचण जहिड़ा पटका मेड़ियूं करे क़ुरान खणी माण्हू खे परचाईंदा आहियूं सिले कराईंदा आहियूं एॾा ख़ैर जा कम कंदा आहियूं कब्रस्ताननि ते जलसा त बि ओॾे उहो को माण्हू कोन लड़ंदा उहो चवंदा ख़बर अथनि मोली लड़ंदो आहे मां पाण इलेक्शन में उथियो ॻोठ जे वॾेरनि सां चेरमीनीअ ते लठ लॻी 2,500 वारो लोट वरितुमि जंहिंमें सैल पियल आहे कुल्हे में विझी ईअं पियो घुमां घिटनि में जो वॾेरनि खे हिकिड़ा ॾंदड़ लहनि पिया ॿिया चढ़नि पिया हाणे असांखे नाली ॾींदा मां बि हिकिड़े खे चयो मां जो न ॾियो सिंधीअ में अलाए छा चवंदा आहिनि पर मां उहो लौट में नथो चवां हणी छॾियो जाॾो वणेव असांखे रोटनि जी मुताजी कोन्हे असांखे क़ुरान काफ़ी आहे चओ समूरा क़ुरान जे करे जेका इज़त आहे उहा असां लाहे नथा सघूं 22 दफ़ा ही गुनाहगार हज उमिरे ते वियो आहे 22 दफ़ा हाजी इमदादुल्लाह ऐं असां बि कई सफ़र गॾु कया आहिनि इन क़ुरान जे करे सभु कुझु मिलियो आहे ॿियो छा हेड़ो खीर अॻियां पियो आहे बीमारी कोन्हे परहेज़ बि कान्हे रख बि कान्हे हे त अॼु थोरी तकलीफ़ आहे जो गिरोह न खाधो आहे अलाह से असांखे सभु कुझु ॾेई छॾियो आहे तव्हां बि साथ ॾींदव नमाज़ पढ़ बि इरादो कयो त ॾाढ़ी रखंदासीं मरण खां पोइ जागो था क़ुरान तो फरमाया शिद्दाउ अलल कुफ़ार मुझे महबूब जा सहाबी काफरन ते सख्त रहमा बैनहुम पाण में खीर खंडवा पाण में प्यारो पाण में ठयल हा विड़ियल कोन आहे जेके चवंदा न त विड़ियल आहे पाण विड़ियल आहिनि इन जो पंहिंजो जो रसूल जा साहबी ठहियल आहे निकाह हज़रत अलीअ जो त शाहिद हज़रत अबू बकर उमर
तो ॾाज जो सामान हज़रत उस्मान पियो ॾे। ये ठहियल आया विड़ियल हज़रत अली जे पुटनि में अबू बकर उमर जो नालो आहे, करबला जे शहीदनि में अबू बकर उमर जो नालो आहे। नाहे त मां अॼु बि बदल सुभाण बि बदल, मुंहिंजे दावा खे को ग़लति करे मां बदल। तू विड़ियल आहे तॾहिं तो चए साहबी अहल बैत विड़ियल आहे। साहबा अहल बैत रसूल जा नौकर ऐं ग़ुलाम ऐं पैगंबर जा यार हा, ताबेदार हा, नबीअ जे सॾ ते सॾ ॾींदा हा। हिजरत त हिजरत, हयाती त हयाती, शहादत त शहादत, बुख त बुख, उथ त उथ, वेह त वेह, हे रसूल जा साहबी। अबू जहल भजंदो आयो हज़रत अबू बकर वटि। अबू बकर चओ तुझो यार मोहम्मद, उहे भी मञनि पिया त अबू बकर जो यार, चओ चओ उहे भी चवनि पिया त तुझो। अॼु जो मुस्लमान वरी अलाए छो वीचारो फुकियो वेठो आहे, अलाह हिदायत ॾे ज़ामीन चओ। असां दुआ हिदायत जी घुरंदासीं ऐं ॿोली बि असांजी लहजो बि सख़्तु न हूंदो। असीं दायरे अख़लाक में, छो त जमीयत उलमा इस्लाम जा असीं अदना कारकुनऊं, मौलाना जूं जेके हिदायतूं आहिनि असीं उन ते हलूं पिया। इंशा अल्लाह फतह थींदी, हिन मुल्क में क़ुरान जो कानून ईंदो। मुल्क ड्राहे, ॻोठ ड्राहे, मार्केट ड्राहे, शहर ड्राहे, हाणे उहो किचिरो बि नथा खणनि। बेड़ी चौक ते ॻोठ ठाता अथऊं, दुकान होटल, सखर में वॾो मार्केट हुयो, मकी मस्जिद जे साम्हूं उहो ड्रहियो पियो आहे। बाबा हाणे ठाहियो त तव्हां कुझु कोन, पर इहो गंद त खणो। ख़ुदा तव्हांजी पाड़ पटे, ग़रीबनि खे उथारियो, मिसकीननि खे बेघर कयो, उहे त ज़हर जो ढुक पी ऐं हलिया विया। पर तव्हां हाणे सिरां ऐं पथर त खणो त माण्हू थाबिजनि था, किरनि था, होॾों बत्ती त माण्हू सिरनि ते चढ़ी था वञनि, जॻह भॼी थियूं पवनि, ड्राथव त मिंट में। पर हाणे किन कयो अथव, उहो खणो त सही। कूड़ा कूड़े जा पुट, घर ॾींदासीं, नौकरी ॾींदासीं, रोज़गार ॾींदासीं, डूब मरो। हे हज़रत उमर जी हुकूमत ई ऐलान कयो त मुंहिंजे ख़िलाफ़त में बच्चो ॼमंदो वञे, उन जी हुकूमत ते पगार चालू आहे। अॼु अहिड़ी सुस्ती कई अथव जवाब में जो मूंखे ॾुख ॻोठ ताईं न वेंदो। अलाए छाजे करे, पर तव्हांखे मां वरी बि जस्त हुजां त हिन जे करे जवाब नथा ॾियो त ॿ ॻाल्हियूं ॿुधूं। ऐं मां बि लुड़ धुड़ जे ख़िलाफ़ आहियां, न घणा नारा हणाईंदो आहियां, न हर हर चवंदो आहियां चओ सुभाणे अल्लाह, न हर हर चवंदो आहियां ॿई हथ मथे कयो। इहे टई शयूं मुंहिंजे तबियत जे ख़िलाफ़ आहिनि। छड़ो तव्हां वाइज़ ॿुधो, असांखे तव्हां लख ॾिना, ऐं हिन पैसनि वैसनि जो बि मूंखे तबियत ते बोझ पवंदो आहे, को 100 को 200 को 500, पोइ वरी असां जन्नत विराईंदा आहियूं। तूं त पिश्त में वही हलियो, 500 ते मौलवी जन्नत खीसे में खयूं आयो आहे। अबा वेहो छोकिरो, कहिड़े धण सां? पैसो त चरे खे बि वणंदो आहे, पर क़ुरान त ॿुधो न। विहारे न्याणियूं, ठाहे व्याज, सोरे बना, ॾे कूड़ कोरट में कूड़ी शादी, ॾाढी रोज़ कूड़ाए, न्याणियूं जवान विहारे, 200 मौलवीअ खे ॾिनई, जन्नत मिली वई। जन्नत खानपुर जो प्लाट आहे ऐं मुला तपेदार आहिनि। माप हणी ॾींदुसि त तूं मदरसे खे बोरी ॾिनी आहे, हाणे बिश्त में हलियो वञ। मुंहिंजी पंहिंजी तबियत आहे ऐं पंहिंजी राय थो ॾियां, मतां उन बुज़ुर्गनि ईअं ॾिठो हुजे, पर मां नथो सम्झां। व्याज खोर जहिड़ो गुनाह दुनिया में कोई ॾोह कोन्हे। कुतो गॾो खिंज़ीर अहिड़ो हराम न आहे जहिड़ो व्याज जो हराम आहे। पर कंहिं ॿिए मौक़े ते ॻाल्हाईंदासीं। पैगंबर जा यार, पैगंबर जा सहाबी, कुरान दो फरमाए रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। ओरे ताचो सही सुरी चो, अल्लाह तव्हांखे बरकत करे। दुरूद शरीफ पढ़ो त मां थोड़ो गिलास खे बि मुंहुं ॾेई वठां। तवज्जो आहे न सही? हाँ, असां पिया चऊं त हे गुनाह नंढो आहे जेको सैलून ते वेही ॾाढ़ी पियो कुड़ाए।
जेकरे गडाणी जे गबोलन ऐं ॿियनि बिरादरी मार साहिबनि जे हिन में सारनि में ऐं वणनि में तूं ॿ बकरियूं छॾ ऐं वेसो खनि खाई अचनि पोइ तूं उनखे छॾ ऐं माफ़ कर त मां मञा उते तूं पुलिस एनसी उते तूं रेड कराईंदे या बिरादरी कढंदे हलो त विड़ऊं वली तोखे पंहिंजूं सारियूं ऐं बाग प्यारा आहिनि मिठे मुहम्मद जी ॾाढ़ी ऐं सुनत निधड़की आहे जो तूं रोज़ कूड़ाए ऐं नालीअ में पियो लोड़े बस ॾेई मौलवीअ खे ऐं वरी जन्नत पियो वठे चओ हीअ कंहिंजी सुनत आहे चओ साईं तव्हां जेके पंहिंजे उमिरि में आलिम बुज़ुर्ग ॾिठा साईं हमादुल्ला साईं महमूद असद साईं अब्दुल कयूम साईं अब्दुल समद हे साईं अब्दुल करीम बेर वारा साईं जरार पोड़ वारा साईं अमरोट वारा ॿिया जेके आलिम अचनि था सभिनी खे ॾाढ़ी हुई आहे न चरिया चरिया हथ चुमे पियो 500 खीसे में विझे पियो त साईं आयो आहे ॾाढ़ीअ खे खणी करे ऐं सैलून ते वेही करे ऐं उते 200 रुपया ॾेई ऐं चए पियो त अहिड़ी पधर कर जो ईअं सफ़ा उठ मामा गोगरूं घर जो वञे त मायूं लिकनि पियूं त ॿी माई काॾो आई आहे चओ सुन्नत सां वफ़ाई कंदासीं मां हथ न खणाईंदुमि मुंहिंजी तबियत न आहे हथ हुते खणायुमि त इंशाअल्लाह कराची हलंदासीं चओ साईं कुरान दो फरमाए तराहुम रुकान सुजद यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना अब काॾे ओ मिठा बच्चा हां राणू अल्लाह बरकत कसे निमाणू आहे का भी सेहत जी जिस्मानी तकलीफ हो जे तो खे इजाजत आहे बच्चन जड़ो बाबा असांजो चीफ आर्मी जेको मौलवी हो वो मरी हो मौलवी अब्दुल कादिर साहब रिंद वो असांजो आर्मी चीफ हुयो मौलवी जो चओ न ऐं वाह जो पंहिंजे उमिरि में मौलाना अब्दुल कादिर इन क़ुरान जो अदब सिखाए वाड़े मौलाना अल्लाह तुझे कब्र ते करोड़ रहमतूं करे रौंती वियासीं साईं जोगी साहब भी हुयो गॾु आहे जनाज़े में रौंतीअ जे माण्हुनि चयो असांजे इलाइक़े में 10 भरचूंडी शर सरदार कई मुआ पर अहिड़ो जनाज़ो न ॾिठोसीं जेको मौलाना रिंद जो फ़कीर मौलवी हो चओ साईं दुआ कयो त अल्लाह आलमन जो क़द्र ॾे रोंदव पोइ जॾहिं अहिड़ा माण्हू हलिया वियव हाणे त माण्हू टऊं टऊं कनि था पोइ हुते वेही तो ठीक ॾे हुते मुलनि भला तारीख़ में कयो छा आहे जो हर दफ़े सॾनि था तूं हलंदो हल तोखे विख विख जो सवाबु मिलंदो चओ साईं कॾहिं पोख न थींदी आहे पोइ पोख छॾी थी चओ साईं कॾहिं पोख न थींदी आहे पोइ असां पोख छॾी आहे असांजे कई दफ़ा खजुनि में मींहं वसिया आहिनि पोइ ठेकेदारनि खजूं छॾियूं आहिनि कमु हलाइबो रहिबो नतीजो अल्लाह ॾींदो ऐं नतीजो मिलियो आहे मौलाना खे लख सलाम आहे अल्लाह से हिन जे ज़िंदगीअ में सिहत में रब बरकतूं करे मौलवियो मदरसनि वारो चंदे जे करे तव्हां पंहिंजे रबर आलम जे मथां आङुरियूं न खणो सुभाणे मदरसनि खे ताला लॻंदव को पुछण बि न ईंदव इहो मौलाना आहे जंहिंजे करे तव्हांजा दर खुलियल आहिनि ऐं तबलीग वारनि खे बि मां चवां थो तव्हीं हिन महिल हंधु खणी घुमी न सघो आहे तव्हांजो दिफ़ा बि मौलाना कयो तकबीर कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान तबलीग वारनि जी मिट्टी पेरनि जी मुंहिंजो सुरम मां न ॿुधायां ॻाल्हियूं पर इन जे करे मतां को दोस्त चवे त मौली साहब जे शायदि को तबियत में थोरो को इन पासे ॾो एलर्जी आहे मुंहिंजे मदरसे जे मस्जिद में वॾो जेको मदरसो आहे असांजो साईं सिकंदर साहब उते जमायत ईंदी आहे तश्कील थींदी आहे भली 10 जमायतूं साईं जोगी साहब महीने में अचनि 2 किलो खीर सुबुह जो 2 किलो शाम जो मां फ़कीर ॾींदो आहियां जमायत वारनि खे त पीओ बि चांहि बि कयो असांखे तबलीग वारा प्यारा आहिनि पर उहे वेही करे ईअं न चवनि त हे सियासत हे दीन हे इलेक्शन हे मौलाना इहो चरियनि जी जमायत आहे न मुंहिंजा मिठा हिक बूढ़े जा काना हूं तव्हां असांजी दिलि हो असां तव्हांजी दिलि हो
हे बिन खाट रहियो आहे जेके अंदर टपी आया आहिनि तस्बियूं खणी उन्हनि अची करे असांखे अंदर विझो आहे मांधण त हीअं अथव हे हीअं अथव कुझु बि कोन्हे खैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान में त पोलिंगियूं संभालींदा ई तबलीग वारा साथ ॾींदव न आलमनि जो 29 अगस्त ते मां वरी ॿीहर मौलाना अची विया आहिनि मुंहिंजो वक़्तु हिते पूरो तकरीर बि पूरी वरी कॾहिं न कॾहिं हिकु ॿिए जूं ज़ियारतूं थींदियूं इंशा अल्लाह ताला हाली हे थोरो नाश्तो हुयो चांहि बिस्कुट सां मां चांदो नेरनि रहिजी वई तो इंशा अल्लाह आलमनि जो साथ ॾींदासीं बड़े राशिद महमूद अल्लाह तुझे ज़िंदगी में बरकत करे हाली तो मुआदो उहो अटकायो अथई अल्लाह साईं हिफ़ाज़त कंदो चओ माण्हू बि आहे हयाती ते भरवसो आहे खोड़ माण्हू रेलनि में गाॾियुनि में पर जो मुड़ुसु माण्हू थी करे ऐं को दुनिया में हलियो वञे त अॼु डॉक्टर खे दुनिया सलाम थी करे न चओ न अॼु हुनखे माण्हू सलाम था कनि न रतूं निकितियूं गोलियूं लॻियूं मसीत बि परणो थी वई पर जवान पंहिंजी बाज़ी ॾेई वियो न कमु करे वियो न इंशा अल्लाह चओ असां बि कमु कंदासीं जानी मालिक को गरीब आहे नथो वञे उनखे 500 ॾे 1000 गाॾीअ जो किरायो अवा वञ जलसे तो थी अचु रब लख ॾिना थी 1000 कल्टस गाॾी जीअं लाइ गाॾी 2T 3T हे मोबाइलियूं इन मां कढी करे 10,000 के ग़रीब जमायतुनि खे ॾे या बस करे ॾियनि या वेगन करे ॾे अवा वञो मुंहिंजे ख़र्च ते मानी बि रस्ते में होटलनि ते खाइजो इरादो आहे अॼु करे वठ हे वरी चए थो मूंखे 5 पुट आहिनि सुभाणे घणो कुझु आहे पुट छड़ो तुंहिंजी मिल्कियत विरहाए ऐं ठही खाइनि त बि तोखे कबर में मुबारकूं मिलंदियूं ख़ैरातां जेके कयूं उहे त तोखे मिलंदियूं छड़ो विरहाए ऐं ठही ऐं भाकुर पाइनि पोयों मांधण मतला ज़ाला कोर्टुनि में धीअर कोर्टुनि में भेड़ियूं कोर्टुनि में छोरा कोर्टुनि में हिक ॿिए जूं गिचियूं पचियूं बीठा आहिनि मां वारिस सां अॼु मिल्कियत जो रब मालिक कयो थी ॾेई जिंद छॾाए